इंटर क्लास शागिर्द आहिनि। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गवर्नमेंट डिग्री कॉलेज दौलतपुर जी केमिकल लैब में। असांजो अॼु जो एक्सपेरिमेंट आहे लिटमस पेपर टेस्ट। असां लिटमस पेपर जो टेस्ट इन लाइ कंदा आहियूं त कंहिं बि सॉल्यूशन जेको इहो मालूम करण जे लाइ त उहो सॉल्यूशन एसिड आहे या बेस आहे। ऐं उन लिटमस पेपर जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो ब्लू हूंदो आहे ऐं ॿियो रेड क़िस्म जो हूंदो आहे। जेकॾहिं असां को हिन मां जेकॾहिं असां हीउ नीरो लिटमस पेपर खणूं पिया, असां कंहिं एसिड में विझंदासीं त उहो रेड थी वेंदो, ऐं जेकॾहिं असां हीउ बेस में विझंदासीं त उहो नीरो न थींदो। हाणे असां हिन में विझूं था त हीउ जेको लिटमस पेपर आहे हीउ रेड थी वियो, त इन जो मतिलबु हीउ जेको सॉल्यूशन असां वटि मौजूदु आहे इहो एसिड आहे। ऐं असां हिते ई जेकॾहिं हीउ रेड खणूं था असां रेड लिटमस पेपर खणूं था ऐं असां हिन में विझूं था त हीउ चेंज न थियो, इन जो इहो मतिलबु आहे त हीउ एसिड ई आहे। असां हीउ खणूं था, हीउ असां सॉल्यूशन ॿियो पियो आहे। जेकॾहिं हीउ असां वटि नीरो लिटमस पेपर आहे, जेकॾहिं रेड थी वियो त हीउ एसिड आहे, जे रेड न थियो त हीउ बेस आहे। शाबाश। हीउ रेड न थियो इन जो मतिलबु इहो आहे, हीउ बि ब्लू रेड न थियो इन जो मतिलबु इहो आहे त हीउ जेको आहे हीउ सॉल्यूशन जेको असां वटि मौजूदु आहे उहो बेस आहे। जेकॾहिं असां ईअं ई जेकॾहिं असां हितां ॿियो खणूं था, असां हिन में विझूं था, जेकॾहिं ब्लू थी वियो त हीउ बेस आहे ऐं हीउ ब्लू थी वियो। सवाल इहो आहे आसिफ भाउ त हीउ जेको कलर चेंज करे थो जेको लिटमस पेपर आहे कलर चेंज थी थो वञे, हुनजो कलर चेंज थियण जो मेन सबबु छा आहे? सर इन जेको हूंदो आहे इन लिटमस पेपर जो पीएच पीएच चेंज थींदो। पीएच चेंज थींदो।